अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नवां ॾिसी आयो A4 JDO न्यूज़ ऐं आहियां वज़ीर उंडड़। ख़बर शामिल कयो था जावेद रिंद जी नावली उन भरिसां गवर्नमेंट हमल कलोई जे हाई स्कूल में ईद मिलादुन नबी ऐं एवार्ड तक़रीब थी, जंहिंमें टर्मिनल इम्तिहान में पोज़ीशनूं खणंदड़ शागिर्दनि खे एवार्ड पिण ॾिना विया। ख़बर मूजिबि नवाब वली मोहम्मद भरिसां गवर्नमेंट हाई स्कूल हमल कलोई में ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सिलसिले में तक़रीब थी गुज़री, जंहिंमें शागिर्द ऐं शागिर्दियाणियुनि शाहिद कलोई, समरीन, सना कलोई, असद कंबू ऐं ॿियनि नात पढ़ी आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरबार में नज़राना अक़ीदत पेश कयो। उन मौक़े ते टर्मिनल इम्तिहान में पोज़ीशनूं खणंदड़ शागिर्दनि ज़फ़रुल्लाह पखरियो, राबेल कलोई, एहसान लाखो, सायरा कलोई, राशिद कलोई ऐं ॿियनि खे एवार्ड पिण ॾिना विया। स्कूल जे हेड मास्टर गुलाम हैदर चांडियो तक़रीब खे ख़िताब कंदे चयो त स्कूल में बुनियादी सहूलियतुनि जी अणहूंद हुअण बावजूदि उस्तादनि जी अणथक महिनत ऐं शागिर्दनि जी महिनत जो ई नतीजो आहे। ज़िले शहीद बेनज़ीराबाद जे बहितरीन स्कूलनि में हाई स्कूल हमल कलोई जो शुमार थिए थो। उन मौक़े ते प्रेस क्लब नवाब वली मोहम्मद सदर यूसुफ रिंद, सीनियर सहाफ़ी बावल लाखो, हारून कलोई, रेस कुर्बान कलोई ऐं ॿियनि पिण शिरकत कई। वधीक ख़बरनि ऐं अपडेट लाइ ॾिसंदा रहो A4 JDO न्यूज़।